के अहम ख़बर ॾींदासीं। पीपी अॻवान शर्जील मेमण जी सिंध काबीना में वापसी थी आहे। शर्जील मेमण खे हिकु दफ़ो ॿीहर इतलात वारो वज़ीर बणाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अवेस शाह खां ट्रांसपोर्ट वारी सूबाई वज़ारत वापसि वरिती वई आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। पीपी अॻवान शर्जील मेमण जी सिंध काबीना में वापसी थी आहे। शर्जील मेमण खे हिकु दफ़ो ॿीहर इतलात वारो वज़ीर बणाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अवेस शाह खां ट्रांसपोर्ट वारी सूबाई वज़ारत वापसि वरिती वई आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। पीपी अॻवान शर्जील मेमण जी सिंध काबीना में वापसी थी आहे। शर्जील मेमण खे हिकु दफ़ो ॿीहर इतलात वारो वज़ीर बणाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अवेस शाह खां ट्रांसपोर्ट वारी सूबाई वज़ारत वापसि वरिती वई आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया। पीपी अॻवान शर्जील मेमण जी सिंध काबीना में वापसी थी आहे। शर्जील मेमण खे हिकु दफ़ो ॿीहर इतलात वारो वज़ीर बणाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अवेस शाह खां ट्रांसपोर्ट वारी सूबाई वज़ारत वापसि वरिती वई आहे। पीपी अॻवान शर्जील मेमण जी सिंध काबीना में वापसी थी आहे। शर्जील मेमण खे हिकु दफ़ो ॿीहर इतलात वारो वज़ीर बणाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अवेस शाह खां ट्रांसपोर्ट वारी सूबाई वज़ारत वापसि वरिती वई आहे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया नाज़रीन। पीपी अॻवान शर्जील मेमण जी सिंध काबीना में वापसी थी आहे। शर्जील मेमण खे हिकु दफ़ो ॿीहर इतलात वारो वज़ीर बणाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अवेस शाह खां ट्रांसपोर्ट वारी सूबाई वज़ारत वापसि वरिती वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। फयाज़, पीपी अॻवान शर्जील मेमण जी सिंध काबीना में वापसी थी आहे ऐं अवेस कादिर शाह खे ट्रांसपोर्ट वारी सूबाई वज़ारत वापसि वरिती वई आहे। छा तफ़सील आहिनि वधीक? बिल्कुल यासिर, सिंध हुकूमत सूबाई वज़ीर ट्रांसपोर्ट अवेस कादिर शाह खे डी नोटिफाई करे छॾियो आहे। इन हवाले सां बाज़ाब्तो तौर ते नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। जॾहिं ॿियो नोटिफिकेशन शर्जील इनाम मेमण जो सिंध हुकूमत पारां जारी कयो वियो। चीफ सेक्रेटरी सोहेल राजपूत पारां जारी कयल नोटिफिकेशन में शर्जील मेमण खे नओं सूबाई वज़ीर तौर ते कसम खणण जे हवाले सां ऐं नोटिफाई करण जे हवाले सां हैसियत कई वई आहे। इन हवाले सां जेको नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे उन मुताबिक़ सुभाणे शर्जील खां सूबाई वज़ारत जे हवाले सां गवर्नर हाउसिंग में आगस्त राय दुरानी असां सिंधी वज़ारत जो कसम खणंदो। इम्कान आहे त खेसि इतलात वारो जेको खातो आहे उहो ॾिनो वेंदो जॾहिं त सईद गनी जो खातो वापसि वरितो वेंदो। ऐं जेको ट्रांसपोर्ट जो खातो आहे इम्कान आहे त उहो कासिर शाह या सईद गनी ॿिन्हिनि मां कंहिं हिकु वज़ीर जे हवाले कयो वेंदो। इन हवाले सां इहा पहिरीं ख़बर आहे। फ़ैसिलो जॾहिं सुभाणे वज़ारत जो कसम खणंदो शर्जील नाम मेमण, इन खां पोइ बाज़ाब्ता तौर ते नोटिफिकेशन जारी करे कलमदान जो हवाले कयो वेंदो। असां ताईं जेके इतलात उन मुताबिक़ इतलात वारो खातो जेको शर्जील नाम मेमण ॾिनो पियो थो वञे। सूबाई वज़ीर जेको अवेस कादिर शाह आहे हुनखे वफ़ाक़ी वज़ारत में सईद खुर्शीद शाह जे अचण खां पोइ सूबे जी जेका वज़ारत आहे उन्हनि मां उन्हनि खे फ़ारिग़ कयो वियो आहे। ऐं अहिड़ी रीति वफ़ाक़ जी वज़ारत उन्हनि खे मिलण खां पोइ सिंध में नए वज़ीर जी जॻह पैदा करण जे ख़ातिर अवेस कादिर शाह खे हटायो वियो ऐं इहा वज़ारत ख़ाली फ़िलहाल तौर ते कई वई आहे। जेका कंहिं ॿिए सूबाई वज़ीर खे सुभाणे अलॻि कई वेंदी। इन हवाले सां बाज़ाब्तो तौर ते हुकूमत जो सुभाणे फ़ैसिलो साम्हूं ईंदो त कहिड़ी वज़ारत कंहिंखे ॾिनी वेंदी। इम्कान आहे त कुझु ॿियनि खातनि में फेरफार कई वेंदी। फयाज़, छा इन ॻाल्हि में को कनेक्शन आहे त खुर्शीद शाह खे वफ़ाक़ी वज़ारत में शामिल करण खां पोइ अवेस शाह खे फ़ारिग़ कयो वियो आहे काबीना मां? यासिर, जेकॾहिं ॾिठो वञे त अरिड़हीं तरमीम खां पोइ जेको हिकिड़ो तइदादु आहे जेको वफ़ाक़ी सूबाई वज़ारतुनि में हुकूमतुनि जे लाइ मुक़ररु कयो वियो आहे। अहिड़ी रीति सिंध में जेको सूबाई वज़ीरनि जो तइदादु जेको अरिड़हीं तरमीम जे हिसाब सां ॾिठो वञे त उहो कोरो आहे। अहिड़ी रीति ख़ासि जेके मददगार आहिनि या सलाहकार उन्हनि जो तइदादु बि उन अरिड़हीं तरमीम जे फार्मूला आहे उन मुताबिक़ पूरो आहे। त अहिड़ी रीति खुर्शीद शाह खे वफ़ाक़ में वज़ारत मिली आहे त वफ़ाक़ी वज़ारत मिलण खां पोइ हिक ई घर में ॿी वज़ारत जेका आहे उनजे हवाले सां अवेस कादिर शाह खे जेको क़ुर्बानी ॾियणी पई। अहिड़ी रीति सिंध काबीना में हिकु वज़ीर जी जॻह पैदा करणी हुई। छाकाणि जो जॾहिं लॉन्ग मार्च जी इब्तिदा थी हुई फरवरी जे दौरान 27 फरवरी ते उन वक़्तु इहो फ़ैसिलो कयो वियो शर्जील नाम मेमण खे सूबाई वज़ीर इख़्तिलाफ़ मुक़ररु कयो थो वञे। पर मामिलो जेको आहे उहो इतफ़ाक़ी राय सां पोस्टपोन कयो वियो ऐं जंहिं हींअर ॿीहर अमल दरामद कयो थो वञे। छाकाणि जो उन वक़्तु सूबाई काबीना मां अवेस शाह खे फ़ारिग़ करणु सिंध हुकूमत जे लाइ मसइलो हुयो। खुर्शीद शाह सिंध हुकूमत तोड़े वफ़ाक़ी हुकूमत तोड़े पीपल्स पार्टी जे हवाले सां अहमियत रखे थो। हू अॻूणो अपोज़िशन लीडर हुयो त उन फैमिली खे अकोमोडेट करणो हुयो पीपल्स पार्टी जे हवाले सां फौरी तौर ते फ़ैसिलो वठण जे बजाए। इन जॾहिं वफ़ाक़ी काबीना में जॾहिं नई पेशरफ़ थी आहे त खुर्शीद शाह खे वफ़ाक़ी वज़ारत हवाले कई वई आहे त अवेस कादिर शाह जो खातो वापसि वरितो वियो आहे। ऐं अहिड़ी रीति जेको ट्रांसपोर्ट वारो खातो आहे उनजो इम्कान आहे त
सैयद नासिर शाह या सईद गनी खे ॾिनो वेंदो, छाकाणि सईद जी। गनी जो तालुक कराची सां आहे, कराची डिवीज़न जो सदर बि आहे, कराची में नओं ट्रांसपोर्ट जो मनसूबो बि आहे। ॾिनो वियो, इन करे चंद ॾींहंनि में जेके चीन सां जेकी बसूं घुरायूं आहिनि उहे पिणु अचण वारियूं आहिनि। उन हवाले सां मैनेजमेंट और ॿिया मामला जेके आहिनि उनखे सईद गनी जे हवाले करण जो इम्कान आहे। इहो चयो थो वञे त नासिर शाह खे बि खातो अलाट करे सघे थो। बहरहाल इहो अञा इब्तिदाई ॻाल्हि आहे, इहो वधीक फ़ैसिलो सुभाणे साम्हूं ईंदो कि ट्रांसपोर्ट जी ठीकु आहे फयाज़, वॾी महिरबानी, अव्हां तफ़सीली आगाह कयो।